नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो लॻ ॻोठ भोंबटपुर जे रवासिन सोनो खान भागत, रांजन भागत, हामिद अली भागत ऐं ॿिनि सोबो देरो भोंबटपुर रोड ते टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। DIG कराची मुनीर अहमद शेख जी आफ़िस जे पुलिस अमलेदारनि फर्ज़ंद अली भागत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं एहतजाज कयो वियो। हिननि चयो है त असां फर्ज़ंद भागत जे पीउ ग़ुलाम रसूल भागत खां 1983 में ज़मीन ख़रीद कई, जंहिंजी रजिस्ट्री ऐं लिखत बि मौजूदु आहे। 2009 खां पुलिस अमलेदारनि फर्ज़ंद अली शेख असां ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ थाणनि गुलशन मेमार, कोरंगी साइट, सुपर हाईवे कराची, जामशोरो सोबो देरो ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराया, जेके अदालत ख़त्म कया। हाई कोर्ट कराची, हाई कोर्ट हैदराबाद, सेशन कोर्ट खैरपुर, एंटी करप्शन कोर्ट सखर, गंबट जे अदालतनि में बि कूड़ियूं दरख़्वास्तूं कयूं, जेके अदालत रद्द करे छॾियूं आहिनि। पुलिस अमलेदारनि फर्ज़ंद अली भागत असां ते हमला कराए ऐं अगवा करायूं, अहिड़ियूं FIRूं दाख़िल कराए चङनि मुड़सनि ऐं बिरादरी जे नेक मर्दनि जे फ़ैसिलनि में बि ॾोह ई थियो आहे। असांखे ॾंड ॾोह बि भरे ॾिनई। हिननि चयो त हाणे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे असांजो कायल फसल, कमंद ऐं वोण लखें रुपयनि जा वण ज़बरदस्ती वढे मंगी माड़ी पुलिस ऐं सोबो देरो पुलिस जी मार्फत खणी वियो आहे। सोबो देरो पुलिस ऐं मंगी माड़ी पुलिस DIG मुनीर अहमद शेख जी दादले फर्ज़ंद अली भागत जी कमदारी कंदे ज़ुल्म करे रहिया आहिनि। हर रोज़ असां ख़िलाफ़ चाढ़ायूं करे, हरासा करे, धमकाइनि पिया। ॿिए तरफ़ DSP सोबो देरो ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े में अमन अमान हर सूरत में बहाल रखियो वेंदो। भागत बिरादरी जे ॿिन्हिनि धुरनि पीर ऑफ राणीपुर जुगनू शाह वटि फ़ैसिले लाइ राज़ी थियूं आहिनि ऐं लिखी ॾिनो आहे। हिननि आर्मी चीफ वज़ीर आला सिंध IG DIG मुनीर अहमद शेख खां घुर कई आहे त असां मिसकिन सां ज़ुल्म जो नोटिस वठी रिकॉर्ड ॾिसी इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।